सबत प्रचार पीरियड जी सबिन होत हजूर मुल्क मिड़ोई मंसूर कोही कोहंदे केतरा। दोस्तों, अज सांगड़ में शहीद मंसूरन जे ख़ास तौर ते चयो वञे थो, उन ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे त ब्रिटिश गवर्नमेंट जे ख़िलाफ़ सांगड़ मजा सिंध मजा पीर साहब रोज़ेदणी जी जमात पीर साईं हिज़्बुल्लाह शाह जे वक़्त में शहीद बच्चू बादशाह, शहीद पीरू वज़ीर, उन्हनि जे साथियुनि अंग्रेज़ सरकार के ख़िलाफ़ जेका सांगड़ सरकार क़ाइमु कई हुई उहा 1888 खां वठी 1896 ताईं उनजो रिकॉर्ड मौजूदु आहे। त इन दौर में हिननि फ़क़ीरनि अंग्रेज़ सरकार के ललकारियो, ख़ासि तौर ते ल्यूकस ऐं उन वक़्तु जेका अंग्रेज़ अमलदार हुआ उन जे ख़िलाफ़ ज़बरदस्त फाइटिंग कई। उन वक़्त जा जेका अंग्रेज़ ऑफिसर आहिनि, ल्यूकस खां सवाइ ॿिया जेके बि काफ़ी जिन रिपोर्टूं पाण पढ़ूं था, उहे पंहिंजे लफ़्ज़नि में चवनि था त ही हुर जेके विढ़नि पिया, इन्हनि में को बि धाड़ियल फैक्टर जो असांखे उनसर नज़र कोन थो अचे, पर हिननि में जेकॾहिं आहे त रूहानी उनसर आहे। दीन इस्लाम जी सरबलंदी चाहिनि था, पंहिंजे मुर्शिद महबूब तां जान फिदा करणु चाहिनि था ऐं पंहिंजे वतन ऐं धरती तां फिदा थियणु चाहिनि था। इहा ॻाल्हि हुन ख़ुदि कोट कई आहे त 1888 खां वठी 1896 ताईं ब्रिटिश सरकार तमामु घणी कोशिशि कई। हिते मुख़्तलिफ़ जेके फ़ौजूं हुयूं, जंहिंमें हिन ॾखिण एशिया जे हवाले सां सिख, मराठा, गोरखा, बलोच, पंजाबी, पठान, इन्हनि सभिनी खे हिते इन्वॉल्व कयो ऐं ब्रिटिश सरकार कोशिशि कई, पर ही हुर ही मंसूर पंहिंजी जान हथेली ते रखी ब्रिटिश सरकार खे लड़काईंदा ऐं विढ़ंदा रहंदा। हीअ जेके 12 माण्हू आहे जिन पंहिंजी जेका